असीं ॻाल्हि कयूं पिया त हिन वक़्तु माहौलियाती तब्दीली तमामु घणो सीरियस इशू बणिजी चुको आहे ऐं उनखे फेस करण जे लाइ पैसा घुरिजनि था, जंहिंजे लाइ जंहिं कॉन्फ्रेंस जो तस्करो कयूं पिया, डिस्कशन कयूं पिया, उहा हिन वक़्तु आज़रबाईजान में थी रही आहे। मोहसिन साहब जी तरफ़ वञूं था। मोहसिन साहब, छा तव्हां सम्झो पिया त ही क्लाइमेट फाइनेंसिंग छा वाकई में मदद करे सघे पई ऐं एतिरा पैसा रिक्वायर्ड आहिनि त पोइ छा असां ही मुसलसिल क्लाइमेट क्राइसिस खे, माहौलियाती तब्दीली खे मुंहुं ॾींदा रहंदासीं ईअं? कॉप जेके थियनि थियूं हिन जी पॉलिटिक्स खे सम्झण जी ज़रूरत आहे। इंटरनेशनल क्लाइमेट पॉलिटिक्स आहे, हिनखे सम्झण जी ज़रूरत आहे। जेके दुनिया जा वॾा मुल्क आहिनि, यूरोपियन कंट्रीज़ जेके सिविलाइज़्ड जंहिंखे चइबो आहे, इंडस्ट्रियलाइज़्ड कंट्रीज़ आहिनि, चाइना, अमेरिका, यूरोप जा कंट्रीज़ आहिनि, ऑस्ट्रेलिया, इंडिया, वञी वॾा वॾा जेके मुल्क आहिनि, इहे जेके एमिशन्स जेके कंदा आहिनि, इहो 90% खां मथे आहे। पाकिस्तान जहिड़नि मुल्कनि जी जेके एमिशन्स आहिनि, जेको माहौल में ख़राबी कनि था, उहो त पॉइंट्स में आहे। उहो इवन 1% बि न आहे पाकिस्तान जी, उहो 0.23% आहे पाकिस्तान जी जेको क्लाइमेट एमिशन्स में इम्पैक्ट कनि था। पर कनि हू था, भरियूं असां था। असां वटि क्लाइमेट चेंज अचे पियो, असां वटि ॿोॾूं अचनि पियूं, असां वटि गर्मी थिए पई, असां वटि सियारो तेज़ अचे पियो। हिकिड़ो मिक्स प्लेट आहे क्लाइमेट जे इम्पैक्ट्स जी। ज़ोर असां ते आहे सॼो। हिननि मुल्कनि तरक़ियूं करे छॾियूं। हिननि मुल्कनि सॼो जेको आहे पाण खे, यूरोप ऐं अमेरिका ऐं हिननि मुल्कनि सॼो पाण खे कोयले ते, फॉसिल फ्यूल्स ते सॼो बर्न करे इंडस्ट्री ठाहे खां पोइ सॼो पंहिंजे मुल्क खे तरक़ी ॾियारी, टेक्नोलॉजी आंदी, साइंस आंदी। हाणे छा थो थिए पियो, हाणे हुननि जो ज़ोर अची हिननि क्लाइमेट पॉलिटिक्स में थियो आहे। साईं नंढा मुल्क आहिनि, साईं तव्हां ख़्यालु कयो, तव्हां वरी तबाही मचायो पिया, हीअ तव्हांजो इन्वायरमेंट ठीकु न आहे, कोयलो बंदि कयो, हीअ फलाणी शइ बंदि कयो। हिकिड़ी जेका पॉलिटिक्स हले पई ऐं उन में जेका हीअ पॉलिटिक्स आहे, जेका हुननि मुतालबो नंढनि मुल्कनि जो ई आहे पाकिस्तान समेत, त बाबा असां त ठीकु आहे, हाणे उथिया आहियूं, असां पंहिंजी तरक़ी करण जी कोशिशि कयूं पिया। पर प्रॉब्लम इहो आहे, जेको तव्हां तबाही मचाई आहे, उनजो जेको ख़मियाज़ो आयो असां भरियूं पिया। तंहिंजे करे महिरबानी करे तव्हां क्लाइमेट ते फंडिंग खे वधायो, पंहिंजा पैसा खोलियो, त जीअं तव्हां उन्हनि खे फंडिंग करे सघो। प्रॉब्लम तव्हांखे ख़बर छा आहे, हिते असां वटि इवन हिकिड़ी नंढी टेक्नोलॉजी आहे, दैट इज़ विंड। हाणे हिकिड़ी आम टेक्नोलॉजी थी आहे विंड जी, ऐं उहा क्लीन एनर्जी आहे, उहा सुठी ॻाल्हि आहे, उहा असांखे मिलणु घुरिजे त असां कोयले जहिड़ियूं या ॿियूं जहिड़ियूं टेक्नोलॉजी उन्हनि खे जान छॾाए सघूं ऐं असां क्लीन एनर्जी जी तरफ़ अचूं। पर असांखे मां हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि कयां, पर असांखे उहो टेक्नोलॉजी ॾियण लाइ हू तयारु न आहिनि ऐं असांखे उहो महांगी ॾियनि था। त असां जीअं त हिकिड़ी क्लाइमेट जी पॉलिटिक्स आहे, उहा करणु खपे। पर हैविंग सेड दैट, असांखे क्लाइमेट एडॉप्टेशन ऐं क्लाइमेट चेंज जे हवाले सां पाकिस्तान खे